बाबल सुरा बगुआ थी वियो न न हाँ बाबल कल खां गुम हुआ छपन गोली तो वतीस खबर पई त कंहिं अगवा कयो का खबर ना है या त जाचल हो दादन आ या कसम वारा ने उन्हनि जी मदद करणी आ छो त सदाई चवण में रहिया आहिनि जे दादन आ त इहो बि वॾो वझ आ ऐं जे कसम वारा आहिनि त खेनि ॾींहं जा तारा ॾेखारजनि त शहबाज़ जा पेर डांडनि ते अची वञनि छपन शेर आ तलाश भी करे विंदो ऐं मालूम भी करे विंदो बाक़ी तोखे तप थो चढ़े अची ख़बरूं पढ़ंदो आहीं नामुराद डमिर जो छो था बाबल मां भी कोशिश कयां थो अञा कॾहिं कंदे तोखे दादन लाइ चयमि कुझु कई सखणो बगन जी सट ते ज़ोर नारे जे नूर जियां अखियूं बीठो फेराई तव्हां चओ पुलिस के या वरी राज जा माण्हू गॾु कयो त कयां चढ़ाई कासम वारनि ते पोइ तव्हांखे करे ॾेखारींदुसि बगन जी सट पखिड़ जो झट पहिरियां पक त कराए पोइ इहो बि कयूं था पक खां सवाइ न चढ़ाई चङी आहे ऐं न पुलिस खे इतला ॾियणु मुनासिब आहे मां हींअर ई जांच कयां थो ऐं छपन खे बि ॻोल्हियां थो पाण ई मालूम थी वेंदो हा वञ मालूमात खां सवाइ मोटे त पोइ सम्झी थो इस्माइल समझ में ॻाल्हि न थी अचे मूंखे त चाचे खे आख़िर किथे रखियो अथऊं कासिम ऐं ज़फर पंहिंजी हयातीअ जा ॾींहं खुटाया आहिनि ॾींहं हर थाक ॻोल्हियो आहे हुननि जो हू लभे ई नथो मिली वेंदो जे न मिलियो न कासिम जे घर खे बाहि ॾिबी बाहि इस्माइल मां हुननि जे ॿिन्ही जे साह खे बाहि ॾींदुसि चाचे जे एवज़ मां तलबी अथऊं पर इहा हुननि जी भल जीअण हराम करे छॾींदुसि हुन ॿिन्ही जो हराम करे छॾींदुसि पर एहतियात ज़रूरी आहे शफ़न इन मामले में इस्माइल एहतियात न हा शफ़न मञ मुंहिंजी उन्हनि खे ॻोल्हे ओचितो कड़कबो जीअं चाचे सौराब खे को नुक़सान न पहुचे थोरो सियाणप खां कम वठ शफ़न तो समय मुंहिंजी सियाणप सटिजी वई आहे इस्माइल सटिजी वई आहे अटकल ज़रूरी आहे शफ़न जे अटकल ऐं एहतियात खां कम न वरितोसीं त चाचे सौराब लाइ नुक़सानकार आहे पोइ हली हुननि खे मिंथ कयूं हा ॿुधाए मूं मिंथ जो न चयो जेको चयुमि उनखे अकुल में आण चाचे सौराब खे सलामतीअ सां आणियूं पोइ हुननि ॿिन्ही जा गाना लाइबा इहे वठ न ॾींदा असांखे कायर सम्झंदा सम्झण ॾीन खेनि ख़बर पवंदी त असीं छायूं मूंखे मारींदा मूंखे अगवा कंदा पर मुझे चाचा बेबराबर इस्माइल हुनजी इज्जत में हथो था तुम मां हुन जो गोद बटन हवाले कदुस अञा तकलीफ़ समझी थो छा बादल थोड़ी कमजोरी सबब डॉक्टर दवा ॾिनियूं आहिनि ठीक थी वेंदे अल्लाह मालिक फारिग कहिड़ी महिल था कनि अॼु फारिग कंदा वॾे डॉक्टर चयो आहे पोइ हल त हलूं न डॉक्टर खां लेटर त वठूं न लेटर छा कबो हल वो कासमार ने जेका ॻाल्हि कई उनजी गणप कई कासिम ऐं ज़फर खुदि बि ॾंदे ॾांद आहिनि माण्हूअ जी ताक़त आहे पाण थोरी ते काहे था पवनि एसी ताईं जो रेस सां लड़ी था पवनि सन रईस बि राज सां आहे राज न रखंदो न त रईस ई भली कोन सघंदसि असां त ॿिन्ही जी साणस पवे बि कान थी बादल
संदसि ज़्यादतुनि जे करे त रिस लाइ इज़त आहे। पोइ वारीअ बजाए पीड़ण लॻे त साणस कीअं पवंदी? तूं मुकमिल सिहतयाब थी वठ त पोइ सभु मामला ॾिसबा। मां ठीकु आहियां हिसन। शहबाज खान ऐं दादन सां मुकमल तरह निबरणो आहे। निबरबो। मां डॉक्टर खां तुंहिंजे फाइल थियण वारो पर्चो वठी अचां त हलूं था। तूं जल्दी कर यार। बाबा साईं मानी भोरड़ो कुछ पानी मीरल के ॾियूं न त मरी पवंदो। न त तो उनखे जियारण जे लाइ तहखाने में रखियो आहे, इहे न? पोइ भला गोली हणायोसि त लागी दो लुड़ लही पवे बाबा। वञी लाए लुड़। नेकीअ जे कम में देर न आहे कभी। लाहिया थो मीरल जो लुड़ बाबा साईं, बाक़ी साबिर खे रहाए सुठो न कयो। कीअं? जॾहिं साबिर राज़ी आ त बाबा साईं ॿिए जी करण छो था गढो? इहा छोकरी सॼी उम्र राज़ी न थींदी बाबा साईं, ऐं न को ॿिया हे गिड़ 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 ख़त्म थींदा। निकाह सां हवेली में रखण वारी ॻाल्हि बि ख़त्म थी वेंदी। रईस, अॼु पंहिंजी ज़बान सां तव्हां इहो क़बूल करे वरितो त छोकिरीअ खे तव्हां हवेलीअ में लिकाए रखियो हो। कीअं पिया चओ त मां अगवा न कई आहे? अफ़सोस रईस, सत अफ़सोस। रईस थी करे कूड़ ऐं मुनाफ़िकी मूंखे तव्हां मां इहा उमेद न हुई। रईस ज़फ़र, पंहिंजे दायरे में रहो, दायरे में। थधा थियो रईस, थधा थियो, एतिरो गरम न थियो। ज़फ़र बर्फ नाहे जो थोरी गर्मीअ में रिझी वञे। ज़फ़र दायरे में आ, दायरे में। नाही दायरे में। तुंहिंजे दिमाग़ जा खलिया खोखला थी विया आहिनि। रहे सही राज जो संधो न मेसार त मेसार जी न वञे। रईस, ही ज़फ़र तव्हांजे आॾो हथ थो ॿधे, हथ। जेकॾहिं चओ त तव्हांजे पेरे बि पवे। न करींसि मजबूर रईस, न करींसि मजबूर। मतां पोइ पछताई। धमकाईंदो? हा, धमकायां हा त हथ ॿधां हा, पेरे पवण जी ॻाल्हि कयां हा? न रईस, न, असुल न। जेकॾहिं तूं छोकिरी नूरीअ जी पचर न छॾी ऐं ज़बरदस्ती कई त पोइ ही ज़फ़र बि ज़मरक आहे, ज़मरक। ज़मरक खे ज़मरक ॾियण ईंदो आहे शहबाज खान खे। तूं शहबाज खान खे तो ईसाई हस्ती न रहंदई हस्ती। हाणे तूं छोकिरीअ ॾांहुं नज़र बि टोड़ाए त पतो पइजी वेंदो ई रहीस त ज़फ़र बि उहो तपंदड़ सिज आहे जेको क़ौम जी अख बि कढी रखंदो आहे। रहीस, शहबाज खान खे झुकाइण ऐं हीसाइण वारे जो वजूद ही ख़त्म थी वेंदो आहे। तूं छाई ज़फ़र? अम्मा, वो बाबे के मारे चली ना, तू मुझे छड़े तो मामा जा वापस। हाँ हाँ, अकुल अथई या न? ये मारे छड़ींदा, उन्हनि जी बादशाही आ। थाणो जी खबर न थई, थाणो धणकी आ, धणकी ना है। अम्मा, मां त हुअं बि आज़ार में हुयसि ऐं हाणे बि आज़ाब में जिंदगी गुज़री वेंदी। मुझे करे बाबा जी हयाती हली वञे त मां त छोरी जिनी थी वेंदसि। अम्मा, बाबा जी हयाती मोलाए आम आ ऐं मुलाए ना है। मुझे ला त छपर छाव आ, अखियुनि जो सोजरो आ। पर ये हिणियूं ॻोल्हियूंसी त सुठो ना है। सोराब मर्दा मुंह ॾेई वींदो। कोन ॾेई सघंदो मुंह अम्मा। हू ज़ालिम आ। कासिम बाबे के कत्ल कंदे देरी कोन कंदो। अॻु खून बहा में, हाणे तोखे भुंग में मोकिलिया। न मुमल न, रब कंदो त सोराब दुश्मन जे हव ते मुंग ॾरे मोटी ईंदो।
शफन तलाश में अथस। अम्मा अम्मा शफन जहिड़ो कंदो ऐं जहिड़े में बाबो मारिजी वेंदो। कुछ भी न बचंदो अम्मा। भला मां हुते बाहि में हूंदसि न, पर बाबे जी हयाती त बचंदी। तू दिल न लाए, मुखे कमजोर न कर मोमल। शफन अचे त सलाह कयूंसि, ही असां फैसलो कंदासीं, सुठो न आहे। अम्मा अम्मा छो ते जणी मूंखे। अम्मा ये बलाऊं पोयां आहिनि, कंहिं बि क़ीमत ते बचण मोहाल आ। ये अज़दाऊं गिही वेंदियूं। जॾहिं न रब साणी थींदो आ त माण्हू बाहि मां बि बची वेंदो आ, त समुंड जे लहरनि खां बि महफ़ूज़ थी वेंदो आ। अम्मा नामुमकिन, शहबाज ऐं मीरल उहे ॿ मुहियूं बलाऊं आहिनि जिन खां बचण ॾाढो मुश्किल आ। दिल त चवे थी त मां पाण खे मारे छॾियां, हवेली तां किरयसि तॾहिं बि छो बचसि। न बचा हां अम्मा, ऐं न तूं आज़ार में पवी हां ऐं न मां मुसीबत में फासा हां। नूरी, तूं मुंहिंजी दिल आहीं। दिल खां सवाइ इंसान जीअरो रही सघंदो आ? तूं पाण खे मारींदीअ त पोइ मुंहिंजे लाइ जहान में छा बचंदो धीअ? कुझु बि न। अम्मा को तोड़ त हुजे न। सदाई जिंदगीअ जे जंग मां गुज़रंदे रूह रहड़जी ज़ख्मी थींदो रहियो आ। छा सुख असांजे मुक़दर में लिखियल नाहे अम्मा? इहो त परवरदिगार ॼाणे थो धीअ। अम्मा मुंहिंजे नसीब में त सुख आहिनि ई न। मां ॼण रांदी को हुजां ऐं दुनिया तमाशाई मुंहिंजे एहसासनि खे रतो रत कंदड़ इहो बि नथा सोचनि त मां इंसान आहियां। अम्मा मुंहिंजी बि का मर्ज़ी आहे। छोकिरी थियसि त बस गुनाह थी पियो। तैयार थियो त हलऊं। तैयार थियो? काॾे? कराची, रोशननि जे शहर। कराची? कराची असांजो केरु आ? माया मां ॿियो केरु? उते घर न घाट, न कम न कार, छा हली कयूं? कम मौला माफ़ कंदो, बाक़ी उते हली रहो रेस जे बंगले ते। बंगलो नूरिया जो, बाक़ी कुंड पासे में पाण बि रहिया पिया हूंदासीं, पोइ वरी मोटी हलाईंदासीं। निकर, मां चवां थी निकिरी वञी ता। होश में त आई खेती था, भाव लाउतीअ खे बाहि न ॾे। तो जहिड़े भाउ खां त खट खाली भली यादा। मारेस जी गाॾी हमरा वठी थो अचां, ॾिसां था कीअं न थियूं हलो। मां घटि न आहियां, ॼाणे थो मौला। अम्मा खंड मिलाई थी छा? न मिठो आहे ॾाढो। उन्हीअ करे तोखे मिठो थो लॻे। ईअं बि आहे यार, ॾाढी उञ हुई। तॾहिं त एतिरो पाणी पी वियो आहीं। भला इधर छो थो ॾे? हिते थो ॾे। मीरल भॼी वियो? हिनखे पहिरे लाइ बिहारियो हुम या मरण लाइ? एॾरी ज़ुकाम मौला जो शान आहे। रेस त मुंहिंजूं
पारू वजाए छॾींदो हिन खे लोढ़िया और रेस सां मोह ॾेई वेंदुसि। तुंहिंजी ॻाल्हि में वज़न कोन्हे बाराम, ऐं तुंहिंजी ॻाल्हि वरी मणनि में आहे। मुंहिंजी नरमीअ जो ग़लत मक़सद न वठ। छा ग़लत मक़सद? मां को तुंहिंजो हारी आहियां? तुंहिंजे माण्हुनि जूं बेवाजिबियूं घणियूं वधी वयूं आहिनि। इन रोके लड़ाईअ जी ॿोॾाई त तूं बि लुड़ी वेंदे शहबाज़ ख़ान। तूं छा लोड़ींदे शहबाज़ जहिड़ी छिप खे? गाज न आहे न सावणीअ में वही हलंदी आहे न त छिपुनि जूं छिपूं लोड़े अची काछे में उछलींदी आहे। गाज जा वक्रा तो में नज़र कोन था अचनि बाराम ख़ान। तूं वधी थो ॻाल्हाई। जे तुंहिंजी बिरादरी अगराई न करे त मुंहिंजी बिरादरी अगराई छा लाइ कंदी? तुंहिंजा माण्हू हर हर हला करे था अचनि। जे मुंहिंजो हारी सोराब बाज़ियाब न थियो त पोइ मामले जी बाहि भड़की पवंदी। बेले खे लॻल बाहि विसाइण तुंहिंजे वस में न हूंदी ऐं न मुंहिंजे अख़्तियार में हूंदो। इन करे फोन कयमि त मामरा वधाए न खुटाए। तुंहिंजे माण्हुनि बाहि छो रोकी आहे? तोखे मां अॻ में बि इहो चयो हुयो त इहा ज़्यादती बंदि कराए। तो कहिड़ी मोट ॾिनी? समझण जी कर शहबाज़ ख़ान। ओए मयार न ॾिजां। न ॾींदुसि मयार। तोखे कहिड़ी मयार ॾियां? बाक़ी तूं बिरादरी खे न रोकींदे मां छा रोकींदुसि? ओके मोकल आहे तोखे, इजाज़त आहे। तूं हिते तहखाने में हुजां? हा तोखे हिते अचण खां रोकियो अथमि न। रईस माफ़ी वठण आयो आहियां। काने माफ़ी? गुम कर शिकिल नादान के जाए जा। ठीक है रईस, गुम तो क्या शिकिल। ये दिल्ली को काम मौला जो सारा रस चाचो ऐसे चाचो ड्राइवर 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 सोराब तोखे कब्रिस्तान जे सेर जे लाइ टिकट प्यारी आहे या हयाती? मूंखे इज्जत प्यारी आहे जेका तव्हां मजरूह कई आहे। हयाती इज्जत वारी भली, ज़िलत वारी हयाती खां मौत बहितर आहे। मां तोखे सुथरो माण्हू कोन ॾींदुसि सोराब। जेसीं ताईं असांजो नंग असांजे घर न पहुचंदो तेसीं ताईं तुंहिंजो साह दुखंदो रहंदो, जुड़ंदे ओसीं ताईं। ऐं तूं खूब ॼाणींदो त ही कासिम करंट आहे, खारे या मारे। तव्हांजो नंग रहियो ई न आहे। मुंहिंजो नंग आहे, मुंहिंजी धीउ आहे। मरंदे मरी वेंदुसि, वापसि कोन कंदुसि। मारे छॾियो मूंखे, परवाह न आहे हिननि जो नंग, बाक़ी मुंहिंजो न आहे। बस बस सोराब बस, घणो न ॻाल्हाए। गोग जी घुटिजी वेंदे। चयुमि न त परवाह न आहे, इज्जत मथां या मौत खां। उम्र जो लिहाज़ तो के उम्र जो न त मिट्टी खणी वात लिपी छॾियई। ॾाढो लिहाज़ कयो अथई मुंहिंजी उम्र जो, शर्म कोन थो अचे, बाक़ी सभु कुझु अथई। सोराब कासिम करंट हारे या मोरे त मार मूंखे, कंहिं रोकियो आहे तोखे? ऐं कन खोले ॿुधी छॾ। जेकॾहिं नंग न मिलियो न त इहे ॿई जंगूं न रहंदई सॼी उमिरि पियो बेसाखी जे सहारे हलंदे। मुंहिंजो मौत जेकॾहिं तुंहिंजे हथां थियणो आहे न त माशाअल्लाह, बाक़ी इहो सोचो ई न तव्हांजो को बि हक़ न आहे। छोकिरी न कोर्ट में बयान ॾिनो त हथ पेर ठरी वेंदव। हाणे लॻे थो त तोखे मारणो ई पवंदो। ॾिसंदासीं न ॻाल्हि खे त कीअं थो कोर्ट वञी। कोर्ट खां अॻु कब्रिस्तान हूंदे कब्रिस्तान। छो त ही कासिम करंट आहे, खारे या मारे। तूं सही हुए बादल ऐं आहीं त शहबाज़ ख़ान असांखे अखियुनि में सुरमो पाराईंदो रहियो आहे। उन जेकी वेसागाती कई आहे न असां सां, उनजो को बि अज़ालो न आहे। तव्हां यकीन न कंदा हुयो
हुन माण्हू मोकिले छोकिरीअ खे धमकायो, साह जे खौफ़ खां डप में अची वई, पर मूं त ॿुधी वरितो न। मूं खुद शहबाज खान जे वाता ॿुधो आ। केस जेका ॿुधायमि न, सा संदसि तसवर में बि न हूंदी। हाणे बटस वजण फज़ूल आ। तूं गुथो ॻाल्हाईंदो पाण सही कोन सघंदासीं। पर का ना इंसाफ़ी कई न त माफ़ न कबो सही सन। ज़ाहिर नाहे करणो पर साथ न ॾिबोसि। ज़ाहिर छो न कयूं? ॿिए कबीले वारा खिलंदा, कबो उहो जेका पंहिंजी सलाह हूंदी। काके साबर खे हिरखाए छोकिरी वठण थो चाहे। छा? हा ज़फर, छोकिरी ऐं संदसि माउ राज़ी आहिनि न त कुझु बि करे न सघिबो बादल। बेतरे वसूआ विञाइबा न आहिनि राज़ी, बसि काके साबर खे हिरखायो अथसि। उहो लही आयो आहे किरियल हरकत ते। बादल मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। चओ। साबिर उन्हनि जो रिश्तेदार आ, कहिड़ो बि आहे, मामो आ छोकिरीअ जो। मामे खे असां छा चई सघंदासीं, ॻोठ वारा ई रोकींदा। ही सन जी ॻाल्हि में वज़न आ बादल। हवेली जो हिसाब ॻोठ वारनि वरितो आहे, छा गिरत जी ललकार न आहे? अफ़सोस आहे यार, मामो लालच में ज़ुल्म करे मट करे वयूं। हवेलीअ जो हिसाब छिकण लाइ छिकबो, पर छोकिरीअ लाइ बि ख़राब आ बादल। छोकिरीअ लाइ छा में ख़राब आहे? छोकिरीअ खे कुझु बि न थियो आहे। इहा ख़ातिरी आहे, पर नाइंसाफ़ी त आहे न। जज़्बाती नथी बादल, सभु गॾिजी मामले खे ॾिसूं था। हा बादल, तूं ख़ातिरी कर, कासिम सां मिली करे कोई मसइले जो हल कढूं था। असांजो बि मसइलो हले पियो। इस्माइल, मां चवां तो ज़फर या कासिम खे ईदे वीदे अगवा कयूं, ये चाचे जो बचाव थी सके। जेका सलाह करें, जे उन्हनि खे उफट करण जो चवंदे त बि तोसां ॿधल आहियां। चाचे जी सूरत हाल ॾिसी मजबूर थी पियो आहियां त कीअं बि करे चाचे खे सलामत मोटायो। इस्माइल, न त तूं ॼाणे थो त ही शफन छेर हो, छेर। जीअं बहितर समझी इहो ई ठीक रहंदो। इस्माइल, हिन चाचे सोराब खे कुझु थियो त मयार अची वेंदी। मयार चाचे सोराब खे हाजो कराए, पोइ उन जा लाश हिक ॿिए जे मथां सथे दफ़न कबा। छपन मूंखे रेस बहराम खान मोकिलियो आहे। छा लाइ? तव्हांजी मदद लाइ। सोराब जे अगवा जो ॿुधी रेस खे तवाई अची वई आहे। ऐं हा, चयाई त ॿिया माण्हू घुर्जनि त बि मोकिलियां। रेस जी महिरबानी सार न थिए, असीं खुद हुन जे लाइक़ आहियूं जो हुन धुर जा ॾंज खटा कयूं। भगन, रेस खे चओ त शहबाज खान ते दबाव विझे। इहो न पुछो, रेस बहराम खान शहबाज खान कलवड़ा वॼाए छॾिया आहिनि। छिके रखियो अथईंसि त तुंहिंजा माण्हू हलाऊं था कनि। रोक पंहिंजनि खे, न त सुठो न थींदुई। असांखे बि इहा ई उमेद आहे भगन। छपन, बगन जो बि सिर हाज़ुर आहे। दुश्मन थड़कंदो, बगन जी सत, पखड़ जो झट। महिरबानी भगन, महिरबानी। बाक़ी दुश्मन जा चौक